नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे दादू मां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ पीर माशूक में अतई डॉक्टर गरीबपुर जे 7 साल जे मासूम ॿारड़े खे हिकु ॿांह खां सॼी उमिरि जे लाइ माज़ूर बणाए छॾियो आहे। छा थियो आहे नंढे खे? साईं भित ते मथां चढ़ियो पियो त डरी पियो, हिकु हॾी भॼी पई, खणी आया मां डॉक्टर लाल ॾे। त हुन चयो त भाई मां टिनि पटे में बांह सही कंदुमि। टिनि पहिरियों पटे में 4 ॾींहं में बांह फाटी पई। मां चयो त वञी ॿिए हंधि ॾेखारीसि। ॿिए हंधि मां भॼी 2 लाख 3 लाख ख़र्चु कयोमांसि। हे छा सही थी भई, हे शायदि सही हॾियो भॻल हो, उहो जो सही न कयो। पोइ कसम चंद वाहिनी थींदी सर्जरी। पोइ मूं वटि कुझु का वसीत कोन्हे। मां बि मां डॉक्टर मां चयो आहे ज़ुल्म आहे की सर्जरी थींदी 2 खां 3 लाख अची थो। मां ख़र्चु कंदुमि, बांह छोकिरी ओके कंदुमि। उन खां पोइ मेडिसिन ख़र्चु करे 9 महीने मूंखे हुते लोड़ायूं। न जी मुंहिंजी मांडली अचनि मूं हिते 200-300 कमाए मां बचनि खे खाईंदो आहियां। थाणे न वियो आहीं? 9 महीने न मां ग़रीब मिसकिन आहे, मूं वटि कोई का शइ कोन्हे। किथां बचियो इलाज कराया? उन तो धमकी ॾिना था तोखे ॿधाईंदी तो ॿई कंदासीं। मां मिसकिन कॾहिं वञां? माज़ूर थी वियो आहे? जी माज़ूर थी वियो आहे? जी माज़ूर थी आहे। न मानी थो खाई सघे, न पाणी पीतो। बच असां चोरी खां बच्चो सां गॾु आहे। असां माउ पीउ ख़बर हूंदी ॿिन्ही कयो छा आहे। तूं असांखे छा कंदे, छा कंदे तूं असांखे? असां पैसे हराऊं, तूं गरीब। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।